खैरपुर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। अकबर मीरानी जे रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर जी अदालत जे हुकुम ते सिविल जज जो बी सेक्शन थाने ते छापो। पन्ने आकिल जो रहवासी नौजवान बाज़ियाब। अदालत तरफ़ां बी सेक्शन थाने जे थानेदार खिलाफ़ FIR दाख़िल जो हुकुम। खैरपुर जे थर्ड एडिशनल सेशन जज अल्ताफ़ हुसैन बिजारानी जी अदालत जे हुकुम ते सेकंड सिविल जज असदुल्ला महेसर बी अदालत अमले खे साण करे बी सेक्शन थाने ते छापो हणी रिकॉर्ड ज़ब्त करे वरितो ऐं लाकअप जी तलाशी दौरान नाहक बांदी बणायल पनो आकिल जो रहवासी सैफुल्लाह वलद वाहिद बख्श कलोड़ो खे बाज़ियाब कराए अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो, जिते अदालत बांदी बणायल सैफुल्लाह कलोड़ो जे बयान ऐं सेकंड सिविल जज असदुल्ला महेसर जी रिपोर्ट ॾिसण बैदि बी सेक्शन थाने जे थानेदार सब इंस्पेक्टर नज़ीर मंगीअ खे ॾोही करार ॾींदे संदन खिलाफ़ FIR दाख़िल जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अदालत अहिड़ी कार्रवाई पनो आकिल जे रहवासी अरसलान कलोड़ो जी दरख़्वास्त मिलण बैदि कई आहे।